रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, यसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, यसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। अज पेटेल ज़िले लालकाणे तरफ़ां अलामती बुख हड़ताल का संगीत खां अॻु बि 4 ॾींहं जारी हुई। वरी ॿीहर पहिरीं जून 2026 खां सूमर खां जारी आहे। पर अफ़सोस जो सिंध गवर्नमेंट असांजो हिनमहिल ताईं असांजा मुतालबा जेके आहिनि उहे हल न कया आहिनि। कहिड़ा मुतालबा आहिनि असांजा? IBA उस्ताद 28 फेबरवरी 2025 में जेके भर्ती थिया आहिनि उन्हनि जूं हिनमहिल ताईं पघारूं जारी नथी कई वञे, जेका सरासर ह्यूमन राइट्स जी वायलेशन। जेको मुलाज़िम जेको परे परे पंधु करे ड्यूटी करे थो उन्हनि खे पघार नथी ॾी वञे। कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे, कहिड़े क़िस्म जो क़ानून आहे जिते नंढनि मुलाज़िमनि जे लाइ अलॻि क़ानून घुड़िया विया आहिनि ऐं वॾनि मुलाज़िमनि लाइ अलॻि क़ानून घुड़िया विया आहिनि। हिन बजट जी पेश कई थी वञे 5 जून ते। असां नंढा मुलाज़िम इहो था चऊं था महिरबानी करे असांजी पघारूं वधायूं वञनि। महांगाई जे हिसाब सां असांजी 100 पघार वधे ऐं मूंसां गॾु जेको नौजवान वेठो आहे दोस्त ज़ुबैर अहमद अब्बासी आहे, जेको भाई खान ते भर्ती आहे। हिन जो ऑर्डर मॉडिफाई में न आहे उस्ताद इत्तिहाद उस्ताद आया असांजी पघारूं अञा ताईं जारी न कयूं असांजी जल्द पघारूं जारी करियूं, ID खोली ऐसे पघार जारी कई पघारूं हड़ताल जो दायरो न वधाईंदासीं। असां सां गॾु ॿियो हिकिड़ो उस्ताद आहे वेठो आहे, पंहिंजे ख़्याल गुज़ार करे। इन्नल्लाह युहिब्बुल लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़ा कानहुम बुनियानन मरसूस सदक़ल्लाहुल अज़ीम। I am historian and MPhil scholar, government teacher, government of Sindh. And today we are here at Press Club Larkana, and we are here since past few days. And we have genuine demands of government of Sindh. And through this platform, I request Sardar Shah Sahab to kindly release immediately IBA teachers' salaries. Secondly, I hereby request Government of Sindh, Murad Ali Shah, Ministry of Finance, Asif Ali Zardari Sahab, even जो फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट के जो चीफ हैं अमीनुद्दीन साहब से भी मेरी ये रिक्वेस्ट है कि जो महंगाई हुई है, जुल्म की महंगाई हुई है बहुत ज़्यादा, उससे जो गवर्नमेंट के मुलाजिम हैं बिलखुसूस जो ग्रेड 1 से 16 तक के मुलाजिम हैं वो गुर्बत की चक्की में पीस रहे हैं। एक वीक भी गवर्नमेंट मुलाजिम स्पेशली प्राइमरी स्कूल टीचर की 10 दिन भी सैलरी नहीं चल पा रही। तो इस लिहाज से जो ये बजट है 2026-27 इसमें कम से कम 100% जो है सैलरीज वो बढ़ाएंगे। और इसके बाद हमारा ये जेन्युइन मुतालबा है कि हमें सर्विस स्ट्रक्चर दिया जाए फ़ौरन इमीडिएटली, ताकि जो भी एम्प्लॉय है स्पेशली गवर्नमेंट स्कूल टीचर है उसको पता होना चाहिए कि इस मिनिस्ट्री में मैं खिदमत करके सर्व करके अगर 10 साल बाद 15 साल बाद 20 साल बाद 25 साल बाद इफ गॉड विलिंग एटसेट्रा तो उसकी कहाँ तक प्रमोशन होगी। के बाद जो हमारी एक जेन्युइन जो है डिमांड है वो ये भी है कि एजुकेशन में ये जो हम सुन रहे हैं कि स्कूलों को प्राइवेटाइज कर रहे हैं, इसके खिलाफ हम सख्त मजम्मत करते हैं। और मैं मिनिस्टर साहब से ये कहना चाहता हूँ कि जो गवर्नमेंट के स्कूल मेहनत करते हैं वो प्राइवेट वाले नहीं करते। हमने अच्छे अच्छे स्कूलों की डायग्नोज की हैं, यहाँ ये सारे टीचर्स बैठे हुए हैं, मैं इनके दरमियान हूँ, हमारी कैबिनेट बैठी हुई है कि उनको सिंधी लिटरेचर का इतना पता नहीं है।
और वो बहुत सारे इरेज करते हैं। तो लिहाजा गवर्नमेंट स्कूल्स को प्राइवेटाइज कभी भी करने हम नहीं देंगे और इसकी हम पुरजोर मजम्मत करते हैं और गवर्नमेंट से ये गुजारिश करते हैं कि जल्द से जल्द हमारी जायज़ मुतालबात पूरे करें और उस्तादों में बेचैनी ख़त्म करें। पेटे अलफ जिंदाबाद। असांजो जो उस्ताद मुतासिर वेठो आहे हिते, उहो त सभु उस्ताद घणा मुतासिर। उहो केतिरी कॉलेज स्कूल जो उस्ताद आहे जेको पंहिंजी ज़बानी ॿुधाईंदो त कॾहिं भर्ती थियो आहे न केतिरो टाइम थियो आहे। जज़मान अली लाजपरी आहे ऐं केटल कॉलोनी लाड़काना में PhD ड्यूटी सर अंजाम ॾेई रहियो आहियां। मूंखे तक़रीबन 11 महीननि खां मां पंहिंजी ड्यूटी रेगुलर सर अंजाम ॾेई रहियो आहियां ऐं असांजूं पघारूं हिनमहिल ताईं असांखे कोई ठोस जवाब ई न मिलियो आहे त जंहिंजे करे असां चऊं त हा वाकई असांजो को पघारुनि स्टार्ट थींदियूं ऐं मुंहिंजो मुतालबो आहे त जल्द अज जल्द असांजूं IDs खोलियूं वञनि ऐं असांजो जेको मुआशी हालात मां जंहिं शइ मां असां सफ़र कयूं था हुन मां असांखे कढियो वञे ऐं तमामु ॾुखिया हालातनि असांजो एहसासु कयो वञे। महिरबानी करे असांजूं IDs खोलियो। थैंक यू।